अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दवादी केड़ा हालन? क्या लगो पिया? अच्छा खैर जोर मजे में? खैर खैर। कीअं तबियत? तबियत सही हुजे न हुजे तुंहिंजो छा वञो? अरे अखियूं खोल, आउं तुंहिंजो पंहिंजो ई आहियां। तूं मुंहिंजे सोट जो पुटु आहीं। को छा करिया मथे ते खणा जा? ए मूंसां मिल। ए छॾ परे थी, एॾो सोणो कोन आई आहे। कुछ सां मिल मूंसां, कुछ सां मिल। ॿियो खैर कुछ खैर जो मज़े में तयार कुछ खैर जो मज़े में। देख वरा अॼु हेॾां निकिरी पियो मूं वारो छोरो ॾिठई। कहिड़ो छोरो तो वारो? वारो छोरो कहिड़ो अधु बि वई सॼी वई सॼो ॾींहुं चवंदो वते। हा हा यार हा, छोरो मूंखे वाक़ई गॼो रहीस वारी बनी ते ॿ चकर टे चकर ज़ोर पर मुंहिंजे साम्हूं अचे, अधु बि वई सॼी बि वई उन ॾींहुं मूंखे गॼो में झले पुरनि में टकरूं हाणे उछलायो मां मुंहिंजो धूड़ पियो पा। मूंखे ख़बर कोन तुंहिंजो पुटु न तव्हां वठी अचां। अरे अदा इहो छो ईअं कई? हू वीचारो चरियो त आहे। मूंखे कहिड़ी ख़बर छा आहे? हा आईंदा ईअं कोन थींदो। अलाह ख़ैर करे। खैर खैर लॻो ख़ुशि ऐं मज़े में तयार। दुआ दुआ अल्लाह जी। हज़ारे कम आहिनि, तूं मुंहिंजो पंहिंजो आहीं। बाबा पाण वरी न वटि इंशाल्लाह इंशाल्लाह। ठीकु आहे, अकल सां अकल ॾियण वारा माण्हू आहियूं। ठीकु आहे, टेंशन महिरबानी। अलाए किथे हूंदो छोरो ॻोल्हे ॻोल्हे बेज़ार थी वियो। अलाए किथे आहे तुंहिंजो बाबा मुंहिंजी ॾिसां किथे आहे, ॻोल्हियां ॾिसां किथे आहे बाबा। जी बाबा किथे आई? किथे आऊं ॻोल्हियां पियो तोखे। आई किथे पुटु? हा आऊं तुंहिंजो बाबा आहियां। हलिया घर हलूं बाबा, हलिया घर हलूं, हलिया। हाँ फकीर मलंग आया बाबा। जो मलंग है ओके तंग न कयो। अच्छा नालो नालो फकीर बाबा ने चलो कुछ दे दे। फकीर है फकीर है फकीर आएंगे तो आएंगे फकीर। और छापो करे ये छापो फकीर है तो आएगा। हां बोलियो ये मारी नहीं हलूं था पाण फकीर वटि। वॾो फकीर आहे, ठीक थींदे इंशाअल्लाह। वाह वाह वाह। अस्सलाम वालेकुम फकीर बाबा। फकीर बाबा छोकरो वठी आयो आहे, ठीक न हो। हाणे शुक्र आहे अलाह जो कुझु ठीकु आहे। वरी बि ॾिसोसि ठीक थी नौजवान आहे मुंहिंजो पुटु। बाबा हिते वे पुटु, हेॾा हलिया बाबा। छा नालो बाबा? नालो ॿुधा बाबा। पुटु नालो वलू अथस। नालो वलू बाबा? हा ठीक थींदे बाबा, ठीक थींदे पुटु। घबरा न बाबा। अल्लाह रहमान Yes. Shoo. Yes. हाथ जिन में पड़। हाँ जिन में पड़ी भूत रहते बस। हाँ सर अरे मन तक का मतलब है बात। Yes. Yes. बाबा जी मां केयर करे पढ़ाई मूं करे छॾी है जी। तावीज़ जेको लिखियो थो ॾियां पाणी पढ़े छॾियो मूं। ठीकु आहे बाबा? जी जी बाबा जी। 7 ॾींहं पाणी पियारियो जी जी। अलाह जे हुकम सां अलाह कंदो ॿेड़े पार तयारु थींदो छोकिरो। सगो तावीज़ किथे आहे बाबा? फकीर बाबा धागो ॾियो। तावीज़ तयारु आहे, सगो पाराए छॾी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। 20 रुपए जी शइ ॿारनि खे विहारे छॾिया बाबा। टाफियूं चाकरियूं कुझु बि वठी अचे। सुभाणे न परी तावीज़ खड़ी वञा। ये टाइम कोने तावीज़ जो बाबा। फकीर हलो ला बाबा। दुआ याद बापू ने अल्लाह करे वञो बाबा। बेड़ी दुआ कर फकीर बाबा दुआ। बिस्मिल्लाह। वालेकुम सलाम। खैर है सब कड़ा हाल खुशहाल खैर अल्लाह नजरो कड़ा हाल ते खुश है यार। वे बाबा वे जो उदास सब खैरत है। ठीक ठाक आयो? खैर की अचण दे बाबा? वैसा हमारो न्यापो मुके मिलियो कमदारड़ो आयो। जी जी जो चाहिए वरी आयो आया। अचणो मुके हूं भी हो पर हमारे न्यापो मिलियो। हाँ यार छोकरे तुम्हारे जो हालत ॾिठी ख़राब हुई लेकर को मुके टाइम के थी हो।
मुझो हाण देई था छजो रिश्तो भले मु नापोड़ नो कमदार गे मुझो नजर के बुधाए जे भले अच्छे छोकरी इलाज भी कराए बाबा। बाबा इलाज मु डॉक्टर वट वियो होस। अच्छा दाबो पीणो भी करायो। हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह हाण मुझो छोकरो ठीक है। चलो ठीक है बाबा वो बस तवा भले गाल पक्की समझो जी। हां हाण मां गाल पक्की समझो। भले पक्की समझो ठीक है जो खैर ठीक है मेहरबानी। ठीक बाबा काचो देई बाबा मुसलमान आयो अस्सलाम वालेकुम जो जवाब दे बाबा। अल्लाह बस एक मुसलमान आऊं गजो आया तोखे ये मेरी छा है मारी तो जरे गाल कण बद मारी तो जरे सलाम जो जवाब दे मुसलमान नहीं बाबा मुसलमान बाबा हम सब जा दो मुसलमान फर्ज सब पूरा करे छजा तो ठीक है अल्लाह खैर करे ये शायद इसी को तो तस्बीह है बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाह छोड़ क्यों चाबो करी बस चाबो करी ओए फकीर के नहीं हाथ केड़ा भूखा में पड़े बस 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 हां तू आए जा तू बस हां काचो दे अरे मुझे सुनानी को तो मुझे नालो जज्बातिया अब सुनानो तो बोलो रखी दे अरे समझ समझ बड़ी छा दियो तो दुआ करा कर बस बस बाबा बस बिस्मिल्लाह पप्पी जो ई छा आयो ले के रची मगज में लगा चरिया जी ठीक है बाबा तुम्हारे अल्लाह खैर बोलो तुम मुझे सुनानी कौन तो कम थी भी तो तुझे बस आने बुधा के रही बेफिक्र थी मैं आई के बुधा वो एतरो बुधा आई के हल बाबा सलाम जो जवाब ॾियण फर्ज़ है पढ़ाई मूं करे छॾी आहे बेड़ी पार थधो दिमाग़ थी वेंदो हाणे हल थधो दिमाग़ थी वेंदो वॾा फ़क़ीर वालेकुम सलाम रईस कहिड़ा हाल आहिनि दुआ नज़र खुश वे नज़रो वे दे बाबा कीअं अचण थियो नज़रो बाबा ख़बर ख़ैर जी आहे जी छोकिरे मूं वारी छाती जा ॾींहं मूंखे चिटा करे ॾे जी जी इन लाइ पंधु पियो आहियां चलो ठीक है नज़रो हाणे कुछ मु सोचियो आहे मथे महीने जी 17 तारीख़ वाला सही रहंदी बिल्कुल भली रहंदी हां बिल्कुल बस तू पंहिंजो फुल तयारियूं कर जी हां भले कार्ड बार्ड विरायो दावत बावत ॾियो छोकिरो ठीक आहे ॿार हाणे अल्हम्दुलिल्लाह ठीक चलो ठीक आहे अल्लाह से करे भले तू हाणे दावत बावत ॾे भले चंग पखेड़ करियां दावत भले भले बाबा बेल पेश जोड़ो तो मुंहिंजो हाल आहे तव्हां सां गॾु आहियां बाबा जेको तो कंहिं शइ जी ज़रूरत पवे ऐं तव्हां सां गॾु आहियां ठीक आहे पोइ मोकिलाणी कोन्हे अस्सलाम वालेकुम खैर योर खैर अल्हम्दुलिल्लाह खैर ता बुधायो खुश आयो जय नज़र की पंध में हुकम कर केड़ा मां आए से दावत ॾियण छोकरे जी शादी जी हमारे छोकरे की शादी जी जी हां मुझे छोकरे जी शादी जी दावत अच्छा कदे शादी है बाबा ये आए मथे महीने जी 17 तारीख रे अच्छा कैसा शादी है बाबा वो रसिकू कान जी छोकरी वरती तम ना अच्छा ठीक है अले माचारे थियो है अले माचारे आथे आयो बाबा ठीक है शादी रे इंदा बिल्कुल इंदा इंशाल्लाह तो बाबा हां इंदा दावत कबूल इंशाल्लाह हले अरे गाल तो बुधा जी एंडम चाचा नज़रू पाण के शादी दावत पेनी उनके छोकरे तुंजो बुथ छो लईयो अरे जगह छा आऊं बुधा टेंशन ना हटा थी तुझे हमरा रही बुधा राज दिल जी गाल बुधा तू आने बुधा सही यार साथियो गाल ये दिसा ये जगह चाचू नज़रू दावत नहीं और इतनी छोरी के पसंद को खाऊं सही सिकुवरी हालत ई बिस्क तो करे ना ई बिस्क तो करे इसके तो करे खा दाओ सुनो आया डाडो सुनो है के बदन वाली छाणी केर तो शर्म ही कोन दी जे कद पुत्र ठो दी कैप्टन तो कदा तू बिस्क तो करी अरे भाई छबी मांडा अरे छड हल बत फाइनली बत हल ना बाबा आऊं कत्ते कोन अस्सलाम वालेकुम फकीर बाबा बाबा दे खबर की है तबीर लड़े फकीर बाबा पान गाला सके तो माशाल्लाह सही अल्हम्दुलिल्लाह फकीर यार ठीक है बाबा अल्हम्दुलिल्लाह फकीर आवाज जी दुआ है अल्लाह खैर करे बाबा को पानी खणी छोकरो तैयार थी दम करे दियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
भाई पानी पड़े जी पानी पिया तावीज़ जे शुरू तावीज़ तारे छड़ी बिस्मिल्लाह छोकरो तैयार है इंशाअल्लाह को भी बीच में कम कार हो जे कुछ मसलो दे वरी अचा एकरो दम थींदो एकरो दम थींदो फकीर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वञ बाबा जड़े पार फकीर बाबा एक खुशी जी खबर आ बाबा बाबा छोकरे जा डी चिटा कया मुबारक मुबारक खैर मुबारक मथे महीने जी 17 तारीख ते शादी है हां फकीर बेड़े पार के दावत है अच जो हजूर बाबा हजूर फकीर बाबा इंशाअल्लाह खुश हो जो बाबा दुआ में अस्सलाम वालेकुम वालेकुम खैर और मजे प्यार तो सही खैर रोज तैयार है खैर अल्हम्दुलिल्लाह वे अली आदा कमा वरी शादी जो केड़ा खुश है रोज खैर खैर अल्हम्दुलिल्लाह तैयार है खुश खैर और मजे प्यार जल्दी में बुधवा तो निकाह भी पढ़ाई न होई जा या तो मस्करी के वो तो तुम छद का वड़ के बुधा नाराज नथी यार हाणे तू चाचो नज़रू आई तो सा केड़ो कुल हा बिल्कुल हम निकाह भी पढ़ाईंदो आया बाबा छोकरे जो मुखे निकाह कराइणो है वो तो क्या बुधाईंदो सा छोकरे जी शादी पियो करी जा जी जी हां मुबारक हुजे कदा मथे महीने 17 तारीख ते ॾिसो प्रोग्राम असांजो लॻो पियो आहे अल्लाह खैर करे अल्लाह शुक्र मालिक जो मुबारक छोरो भी सही थी वियो आहे चलो शुक्र 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 या बेहतर गाल ॿियो ख़ैर न अल्हम्दुलिल्लाह खैर निकाह जी कीमत बुधी थी घणी ॿुधाए भला 5000 रुपया अरे मूं गरीब वटि जेके आया ॾींदो साईं जेके कोन आया 2000 3000 में पो नहीं निकाह कोन हलंदई सिर्फ 3 महीना हलंदई पो मुते मया न ॾिजे वो वरी कीअं बाबा ये मुद्दो हुंदो आहे जे 5000 ॾींदे त इंशाल्लाह ता हयात करे वठना तो जुगाड़ करे वठना तो हां 5000 का सवा ॿियो ख़ैर लॻो सही दावत इंशाल्लाह इंशाल्लाह ॿियो ख़ैर कम करो जो हाज़िर हाज़िर ठीक महरबानी